अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो त तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो। मूंखे उमेद आहे त तव्हांखे पुराणा वीडियोज़ पसंदि आया हूंदा। अॼु असां ठाहींदासीं बैनर। त हलूं था असां पंहिंजे बैनर खे ठाहिण जे तरफ़। त असां फोटोशॉप ओपन कयो आहे। असां साइज़ रखंदासीं विथ 700 पिक्सल में ऐं हाइट रखंदासीं 63। क्रिएट था कयूं। असांजी बैनर जी साइज़ क्रिएट थी चुकी आहे। सभ खां पहिरियां असां हिनखे सेव कंदासीं। बैनर असांजो सेव थी वियो आहे। हाणे असां सभ खां पहिरियां हिन जे बैकग्राउंड जेको वाइट आहे कलरफुल कंदासीं, जीअं असांजो थोरो सुहिणो ऐं प्यारो ऐं सोभर लॻे। थोरो ए कलर जेको आहे मां करण जी कोशिशि कंदुसि हिनखे। ऐं कलर असां सिलेक्ट कयोसीं, पेंट टूल खयोसीं ऐं अची असां हिनखे विधोसीं। हाणे असांजो बैकग्राउंड कलर थी चुको आहे। बेसिकली असां जेको अॼु बैनर ठाहे रहिया आहियूं, प्रोडक्ट जो बैनर ठाहे रहिया आहियूं, उहा प्रोडक्ट आहे पर्स। तस्वीर हाणे असांजे हिन ते अची वई आहे, तव्हांजे साम्हूं आहे। हिकु मॉडल जी असां तस्वीर खणी आया आहियूं ऐं हिनखे थोरो असां कलर करेक्शन कंदासीं जीअं थोरी अञा सोभर लॻे। त असां हिनखे छा कंदासीं, कंट्रोल प्लस कंदासीं, थोरी वॾी थी वेंदी त असांखे सही ॾिसण में ईंदी। उन खां पोइ हिते असां इन ई तस्वीर जे मथां असांजी इन तस्वीर खे, इन लेयर खे सिलेक्शन असांजी थियल हुजे ऐं कंट्रोल एल कंदासीं त असांजो हिन साइड आहे हिकिड़ो नओं विंडो खुली आयो आहे जेको कलर असांखे करणु थोरो ॾसींदो आहे। त कलर तव्हां कीअं करे सघो था, अने कलर जी थोरी मैचिंग करे सघूं था असां हिन में। त असां सभ खां पहिरियां हे जेको आहे 255, इहा हिन जी ब्राइटनेस वधाईंदो आहे। ॾिसो वधी वई हिन जी। त असां हिनखे थोरी ब्राइटनेस वधायूंसि था पहिरियां, वरी हिन साइड खां थोरी घटि था कयूंसि। तव्हां ॾिसो ऐं हिन साइड खां हे सफ़ा रोशनी घटि कंदो आहे। हिन मां वञी तव्हां हिन जे कलरनि सां खेॾी सघो था। ब्लू कलर आहे, असां ब्लू कलर सिलेक्ट जॾहिं कयोसीं त थोरी तस्वीर असांजी नज़र चेंज अचणु शुरू थी वई। असां ओके कंदासीं। ओके जीअं असां कंदासीं हिनखे माइनस कंदासीं। तस्वीर ॾिसो थोरो खुली बीठी आहे, खिली बीठी आहे, थोरो ॿाहिरि निकिरी आई आहे। उन खां पोइ हिते असां हिनखे हिकु थोरी डिज़ाइन ठाहींदासीं। उहा डिज़ाइन आहे असांजी हे रेक्टेंगल टूल। असां हिनखे खयोसीं ऐं हिन जे मथां हिकिड़ो असां हिकिड़ी हिन जे मथां लाइन कढी वेंदासीं। मां तव्हांखे पहिरियनि वीडियोज़ में ॿुधाए चुको आहियां त असां हे जेको हिनमहिल लाइनियूं ठाहींदासीं, हे असां हिन जे मथां हिकिड़ो बॉर्डर वारो फ्रेम ॾींदासीं, बॉर्डर वारो। त असां हिनखे सिलेक्ट कंदासीं। इन में असां कलर सिलेक्ट था कयूंसि, वाइट तव्हांजो ॾिसो कलर सिलेक्ट थी वियो। ऐं हिते पिक्सल हिन जे जेके ॾिनल आहिनि उहे आहिनि 30। त असां छा कंदासीं, हिनखे हटाए 7 वारी था ॾियूंसि। त हीअ ॾिसो 7 वारी थोरी मज़ो थी करे। इहा छाजे लाइ मूं ॾिनी आहे, इन शइ जो मां तव्हांखे ज़रूरु सम्झाईंदुसि। हाणे असां अचूं था हिन तस्वीर खे, थोरो तस्वीर खे असां अॻिते था कयूंसि जीअं हिते ॾिसण में अचे। हाणे हिनखे थोरो असां ज़ूम कंदासीं। ज़ूम करण सां असां ट्रायंगल खे छिकींदासीं। तव्हां अक्सर तस्वीरुनि में ॾिठो हूंदो त किथे हुनजे हेठां इहा अची थी वञे ऐं किथे मथां अची थी वञे। त मथां कीअं ईंदी हीअ लेयर, त हाणे उहा मां तव्हांखे सेखारियां थो। हिन जे जेको मथां सां बॉर्डर ॾिनो आहे, हिन बॉर्डर खे कंहिं जॻह तां असां हिन जे पोयां कंदासीं, कंहिं जॻह ते हिन जे आॾो कंदासीं। त जीअं लॻे त यार हिन में वॾो ट्रिक इस्तेमालु कयल आहे, कीअं हिननि आॾो पोयां कयो। त असां सभ खां पहिरियां अञा हिनखे ज़ूम कंदासीं। ज़ूम करण मां बेनिफिट असांखे इहो थींदो आहे त असांखे क्लोज़ली ॾिसण में ईंदो आहे। अञा असां हिनखे ज़ूम था कयूंसि, अञा ज़ूम था कयूं। हाणे ॾिसो असांखे क्लोज़ली ॾिसण में त असां इरेज़र खणंदासीं। इरेज़र थोरो वॾो आहे। असां छा कंदासीं, असांजी लेयर जेका आहे ट्रायंगल वारी सिलेक्ट थियल आहे, असां हिनखे अञा नंढो कंदासीं। हिते वञी असां हिनखे थोरो थोरो ड्राइण शुरू कंदासीं, जीअं असांजे हथनि ऐं वारनि जे पोयां लॻे
ज़ूम कंदा आहियूं त असांखे वेझड़ाई खां ॾिसण में ईंदो आहे। पोइ असां हिनखे हाणे कंट्रोल माइनस कंदासीं। हाणे तव्हां ॾिसो त हे ॼण तस्वीर ॿाहिरां निकितल आहे, अंदरां न आहे। ट्रायंगल ठाहियोसीं, उनखे असां डिलीट कयो आहे। त असांजी हिकिड़ी तस्वीर प्रोडक्ट जी अची वई आहे ऐं असांजो ट्रायंगल जेको आहे, हाणे असांजी हीअ तस्वीर हिते सेट थी वई। हाणे असां हिकिड़ी ॿी प्रोडक्ट जी तस्वीर खणी ईंदासीं, उहा आहे हिन पर्स जी। हिन पर्स खे असां हिते खणी आयासीं। हिन असां बैकग्राउंड जे कलर खे कट कंदासीं ऐं हिनखे जल्दी में करे वठूं था, अञा में जल्दी थी वेंदी। हिन पर्स खे असां बैकग्राउंड रिमूव कयो। असां कंट्रोल टी कंदासीं। कंट्रोल टी करे हितां ईंदो ॾिसंदोसि त तव्हांखे हितां छिकण वारो आहे ऐं हितां हिनखे घुमाइण वारो आहे। त असां हिनखे घुमाईंदासीं ऐं वरी हिनखे अञा नंढो कंदासीं। हिनखे नंढो करे उहो अचे, असां हिते अञा नंढो कंदासीं। असां हिनखे अञा नंढो करे हिते अचे, असां हिनखे इंटर कंदासीं ऐं थोरो वरी हिनखे हेठि आणींदासीं जीअं हीअ हिनजे मथां बीहे। तव्हां हीअ ॾिठी। हाणे असां हिन जॻह दारे लोगो लिखंदासीं टेक्स्ट में। थोरो असां हिनखे वॾो था कयूंसि जीअं हिते असां आसानी सां लोगो लिखी सघूं। असां ऑल था कयूं। लोगो ऐं असां हिनखे वरी कंट्रोल थोरो माइनस था कयूंसि। हिन जी साइज़ खे असां घटि कंदासीं। 3 जी जॻह ते असां हिनजी खे 15 कंदासीं। हाणे असांजे 15 में हिते ॾाढो सुठो थो बीहे। हिन जो असां कलर चेंज कंदासीं, जेको खुली बीहे नथो खुली बीहे, कारो बि नथो खुले, साओ खुली थो बीहे। साओ असां लोगो ॾींदासीं। हिते कंपनीअ जो ब्रांड जेको हूंदो, लोगो हूंदो, उहो ॾींदासीं। उन खां पोइ हिते असां हिकिड़ो बटण ठाहींदासीं हिन जॻह वारे, ऐं बटण ठाहियोसीं जंहिंजो बैकग्राउंड असां रेड था कयूं ऐं बॉर्डर जेको आहे हिनजो असां बॉर्डर जी जेका आहे उहो ख़तमु था कयूं। असां हिन टेक्स्ट जे बिल्कुलु साम्हूं बॉर्डर ठाहियोसीं ऐं बटण असां खणी आयासीं। हिन बटण जे मथां असां जेके कोना आहिनि उहे जी जेका थिंक आहे उहा किराईंदासीं। 8% असां जेका हुनजो साइड जो कोनो ड्रायूं था। हेॾे बि असां 8 लिखियासीं, हेॾे 8 ऑटोमेटिक लिखिजी ईंदा। उन खां पोइ हिते असां हिनखे टैक्स लिखंदासीं। हिनखे बंदि कयोसीं। असां हिते टैक्स अचे लिखंदासीं जेका तव्हां ॾिसो था। हाणे इन में ऐं हिन रेक्टेंगल टूल खे असां सिलेक्ट कयोसीं ऐं टैक्स खे सिलेक्ट कयोसीं, त ॿई असांजो सिलेक्ट थी वियो। हाणे असां हिन में असां हिन ते ईंदासीं। मथां टूल तव्हांखे नज़र अचनि था पिया। असां विच खे हणंदासीं त विच ते हुनजी टैक्स आहे या न आहे। ॿियो वरी हिनखे हणंदासीं त उन्हनि जे विच में आहे या न आहे। हाणे असांजी इहा टैक्स विच में थी वई, लोगो जो असांजो अची वियो। हाणे असां हिन जे हेठां कुझु ॿियूं शयूं बि लिखंदासीं। असां हिते वरी हिकिड़ी ॿी टैक्स लिखंदासीं जेका हूंदी असांजी बिग सेट फैशन। उनखे असां हिते खणी वञी हिन जे हेठां बिल्कुलु सेंटर में लॻाईंदासीं। हिनजी असां थोरी साइज़ वॾी कंदासीं, 10% कंदासीं जीअं असांजे ॾिसण में अचे। वरी असां हिन जे हेठां लिखंदासीं सेल लिखीसीं। हाणे असां हिनजी टैक्स वॾी कंदासीं। असां हिनजी 18 टैक्स था कयूं जीअं ॾिसण में अचे। हाणे असांजी इहा थी वई आहे। असां हिनखे हिते रखंदासीं ऐं हिन जो कलर असां चेंज कंदासीं। हिन जो कलर असां
रेड कंदासीं जीअं शो थिए। हिते असां ब्रांड जे बारे में इंट्रो ॾींदासीं, जेको बि तव्हांखे ब्रांड जे बारे में इंट्रो मिले थो। हिते असां लिखंदासीं ब्रांड जे इंट्रो। हिन ब्रांड जे असां हिते लिखंदासीं ऐं असां हिनखे जो कलर वाइट कंदासीं जीअं असांखे ॾिसण में अचे। त दोस्तो, हे तव्हांजे साम्हूं असांजे हिकिड़ी ब्रांड जो इंट्रो तयारु थी वियो, जेको तव्हांजे साम्हूं आहे। हाणे असां हिनखे सेव कंदासीं। तव्हांजो ब्रांड जो बैनर तैयार थी वियो। थैंक यू सो मच दोस्तों। उम्मीद कयां थो तव्हांखे पसंदि अची वियो हूंदो। त वरी मिलंदासीं कंहिं ॿियो वीडियो में। जेको सवाल हुजे त तव्हां मूंखे इनबॉक्स करे सघो था। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।